उडेरूलाल में अक़लियती बिरादरी ऐं सियासी समाजी धुरियुनि पारां राहुल कुमार जे कातिलनि खे गिरफ़्तार करण लाइ एहतजाज कयो वियो। उडेरूलाल स्टेशन में अक़लियती बिरादरी ऐं यूथ ऑफ सिटी जे अॻुवाननि पारां सकरेन में बेदर्दी सां क़त्ल थियल राहुल कुमार जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। एहतजाज कंदड़नि विक्रम कुमार, एजाज खुश्क, अली ज़रदारी, लालू मल, संतोष कुमार, धीरियोमल, धनराज कुमार ऐं ॿियनि जो चवणु आहे त मंदिर में शेवा कंदड़ मासूम नौजवान राहुल कुमार खे अगवा करे बेदर्दी सां क़त्ल करे संदसि लाश खे शाख में लोड़ियो वियो। हिननि चयो त 1 महीनो गुज़रण बावजूद हिन महिल ताईं नौजवान राहुल कुमार जा कातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। हिननि जो इहो बि चवणु आहे त असां सिंध में सदियुनि खां रहंदड़ आहियूं, पोइ सिंध में अक़लियत निशाने ते आहिनि। हिननि मुतालबो कयो आहे त जल्द खां जल्द राहुल कुमार जा कातिल गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी करे नेशनल हाईवे ब्लॉक कयो वेंदो। राहुल कुमार जे कातिल खे गिरफ़्तार कयो। राहुल कुमार जे कातिल खे गिरफ़्तार कयो। राहुल कुमार जे कातिल खे गिरफ़्तार कयो। राहुल कुमार जे खून सां इंसाफ कयो। राहुल कुमार जे खून सां इंसाफ कयो। राहुल कुमार जे कातिल खे गिरफ़्तार कयो। राहुल कुमार जे कातिलनि 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 खे गिरफ़्तार कयो। राहुल कुमार जे खून सां इंसाफ 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 कयो।